बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली मुहम्मद व अला आलिहि तय्यबीन नत्ताहिरीन नल मासूमीन अल मज़लूमीन अम्मा बादु बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, असां शरह हबीबुल्लाह ख़ुई जो जेको तर्जुमो हज़रत आयतुल्लाह जज़ाइरी कयो ऐं उन में नूरानी लक़ब जेके उन काशिफुल ग़िता किताब मां खयां ऐं उन जो सहल अंदाज़ में पंहिंजी लुग़त में कयो। असां उन खे सिंधी लुग़त में तव्हांजे साम्हूं पेश कयूं पिया। असां 11 अलक़ाबनि ताईं पहुता हुआसीं। काइनात हुजे इल्म, हीअ काइनात हुजे या इल्म हस्तबूद हुजे, ख़वा अस्माए हुस्ना जो नतीजो, अस्मा हुस्ना जो नतीजो, या तहजुर अस्माए तौसीफ़िया जो असर। छो जो हज़रत आदम जी बि तौबा ॾिसो उन अस्मा जे सदके थी आहे। बरकैफ़ हीअ काइनात इल्म हस्तबूद, ख़वा अस्मा हुस्ना जो नतीजो, या तहजुर अस्माए तौसीफ़िया जो असर, या सूरत गिरी सादर अव्वल जी तख़लीक़, या मिसाल नौ जो अक्स ज़लाल, या हुस्न इर्तिका जो फैज़ जमाल, जबल सैर वादी पेचीदा, ही किनारे नक्शे रोलीदा नतीजो आहे नोई वसफ़ी ज़ाती जो, वरना हक़ीक़त मुतलक़ा खां सवाइ कुझु न आहे। ही बुज़ुर्गान जा कलमात आहिनि जेके उन खां बैदि आऊं तव्हांखे जेके नहजुल बलागा में असांजो 12 नंबर आहे लक़ब मौला अली अलैहिस्सलाम जो, जेको शरह नहजुल बलागा में लिखियल आहे, मर्द मैदाना अली इब्न अबी तालिब मर्द मैदाना ऐं किताब ख़ुदा जो इल्म रखण वारो आहे। महराब इबादत में बहितरीन आबिदा ऐं मैदान जंग जो शहसवार आहे। 12, 13, 14 मर्द मैदान में जवान मर्द आहिनि ऐं उन सां गॾोगॾु इल्म जो वादीअ में किताब ख़ुदा जो इल्म रखण वारा आहिनि। जेको बि ख़ुदा जो किताब आहे उन जो इल्म रखण वारा आहिनि। उन खां बैदि जहिड़े नमूने सां इन जी शाहिदी क़ुरान मजीद ख़ुदि ॾिनी आहे त पैगम्बर तुंहिंजो शाहिद हिकु, मां ख़ुदि सुभानहू ताला आहियां, ऐं ॿियो उहो आहे जंहिं वटि इल्म किताब आहे। महराब इबादत में बहितरीन आबिदा उहा अली इब्न अबी तालिब आहे, छो जो महराब में ई शहादत पातो अली इब्न अबी तालिब जी महराब में, ऐं पहिरियों शहीद महराब जो अली इब्न अबी तालिब आहिनि। मैदान जंग जा शहसवार आहिनि। इल्म सां गॾोगॾु जेके महराब इबादत में बहितरीन आबिद ऐं मैदान जंग जा वरी शहसवार, जेके हिक ॿिए सां जेके आहिनि से तमामु मुश्किल सां शयूं गॾु थींदियूं आहिनि। नेज़े जी नौक ऐं तलवार जी दहनी जा मालिक अली इब्न अबी तालिब आहिनि। बेहिसाब ख़ैरात करण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। बुखायल कहत ज़दन खे वॾनि वॾनि प्यालनि में खाराइण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। हीउ उहो दरवाज़ो आहे, हमेशह जेके बि जुआन रहिया बुखिया रहिया त अली इब्न अबी तालिब जे दरवाज़े सां उन्हनि जी बुख जेका आहे सा लथी आहे। जहिड़े नमूने सां को बि अचे थो मौला जे दर ते, चाहे फ़क़ीर आहियां, मिसकीन आहियां, हसीर आहियां, इब्राहिम बि ख़लील आहे, महिमान नवाज़ आहे ऐं बुखाइलनि खे मानी खाराइण वारो आहे। लेकिन कंहिं खे चई त बिस्मिल्लाह पढ़ या अलाह जो नालो खण त उन चयो न आऊं अलाह खे कोन्हो मञा। बरकैफ़ उहो रवानो थी वियो ऐं उन खां बैदि सुभानहू ताला चयो मूं त कॾहिं रिज़्क़ न आहे बंदि कयो। लेकिन अली इब्न अबी तालिब रोज़ो रखण खां बैदि उनजे जेका सा बचड़नि ऐं ख़ानदान जेको घर में रोज़ो रखियो, उनजे खां पोइ जेकॾहिं को फ़क़ीर थी अचे थो, मिसकीन थी अचे थो, हसीर थी अचे थो, उन खां इहो सुवालु न आहे। सिर्फ़ु चए थो कॾहिं आउं बुखायल आहियां, आउं हसीर आहियां, ईअं आहियां। उन्हनि जी बुख उनखे ओघड़ खे ढकण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। बेहिसाब ख़ैरात करण वारा अली इब्न अबी तालिब, ऐं नंढड़नि प्यालनि में न बल्कि वॾनि प्यालनि में खाराइण वारा अली इब्न अबी तालिब आहे। मुश्किल उमूर खे यानी ॾुखियनि कमनि खे सहल ऐं आसान तरीक़े सां हल करण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। जानवरनि खे बि ख़ुराक मोहलक तलवार जे ज़रिए सां जानवर खे बुखियो ॾिठूं, पंहिंजे न्याम मां तलवार कढियूं, ऐं वण ऐं दरख़्त बि अली इब्न अबी तालिब पोखींदा रहिया। उन्हनि वणनि खे कटे जानवरनि जे साम्हूं पेश करे छॾींदा हुआ। उहो अली इब्न अबी तालिब आहे। गिरोह दर गिरोह लश्करनि खे शिकस्त फाश ॾियण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। सख़्त जान माण्हुनि जी गर्दननि खे
टोड़ण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि, लुटियल माल खे तक़सीम करण वारा अली इब्न अबी तालिब आहिनि। छो जो दुनिया जॾहिं जंगूं लॻियूं त उहो चाहींदो हुयो त हाणे गाज़ी थी मोटियो आहियां त जेको मालो मता विरासत मिलियो आहे त इहो आउं खणी पंहिंजे बचनि खे ॾेखारियां ताकी बचा ख़ुशि थियनि। लेकिन अली इब्न अबी तालिब पंहिंजे टुवाल, पंहिंजे चादर, पंहिंजे उन्हीअ खे छा कंदा हुआ, आख़िर में छंडे जी बीबी फातिमा ज़हरा सलामुल्लाह जे साम्हूं ईंदा हुया ऐं पुछंदा हुआ। बीबी पुछंदी हुई छा तव्हांखे जेको माले गनीमत न मिलियो? चयो सभिनी खां वधीक मूंखे ई हिसो मिलियो, लेकिन मूं ख़ैर करे छॾियो ऐं तक़सीम करे छॾियो। त बीबी साहिबा जेका आहे शुक्र जे सजदे में किरी पवंदी त सुभाणे ताला मूंखे कहिड़ो न बहितरीनु शोहर अता कयो। मौला अमीर जी उहा ज़ात आहे जेका दुश्मन जी गर्दन खे तोड़ण वारी आहे ऐं कटण वारी आहे। दुश्मननि जे क़रीबनि में जुदाई विझण वारो अली इब्न अबी तालिब आहे ऐं अकुल जे फिसलजण जे मक़ाम ते अली इब्न अबी तालिब जी उहा ज़ात आहे जेका पंहिंजी अकुल खे बरक़रार ऐं साबित रखियो आहे। ऐं हिकु आख़िरी नुक़्तो जेको ज़रूरी आहे त जॾहिं मस्जिद नबवी जे लाइ मां सभिनी असाब जे लाइ दरवाज़ा बंदि कया विया, लेकिन अली अलैहिस्सलाम जे लाइ दरवाज़ो खुलियल रखियो वियो। उहा अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे ऐं ताहिर आहिनि ऐं मुतहर आहिनि। इहा शहादत माना क़ुरान मजीद ऐं नस मां साबित आहे ऐं रिवायात में साबित आहे। अलीअ जो हिकु लक़बनि मां हिकु लक़ब इहो आहे त ॿियनि जे दरवाज़नि ऐं असहाब जे दरवाज़नि खे बंदि कयो वियो हो, लेकिन अलीअ जो दरवाज़ो मस्जिद जे अॻियां जेको आहे सो खुलियल रहियो। उहा अली इब्न अबी तालिब जी ज़ात आहे। इंशाअल्लाह इन्हनि 27 नूरनि ऐं लक़बनि ते पहुता आहियूं। इंशाअल्लाह आईंदा आस्ते वधाईंदासीं।